ऑफिसुनि ऐं ॿियनि जॻहियुनि ते कमकार दौरान या लगातार कम खां पोइ चांहि ऐं ग्रीन टी जो इस्तेमालु त आम रवायत हूंदी आहे। जेतोणीकि चांहि जो इस्तेमालु ॿियनि पीअण वारी शयुनि जी भेट में घणो थिए थो, पर तंहिं बावजूद बि केतिरा ई माण्हू ग्रीन टी पीअण जा पिण शौक़ीन हूंदा आहिनि, जंहिंजी सिहत लाइ नए फ़ाइदनि बाबति ॿुधायो वियो आहे। माहिरनि हिक तहक़ीक़ में ॼाणायो आहे त ग्रीन टी में केटीचिन्स नाले फ्लोनाइड झझे मिक़दार में मौजूदु हूंदा आहिनि। इहो ॿूटनि में मिलंदड़ अहिड़ो मादो आहे जेको उन्हनि खे माहौलियाती गदिलाइण खां बचाईंदो आहे, जेको ग्रीन टी जे इस्तेमाल सां इंसाननि जे जिस्म में मुंतक़िल थी वञे थो। इहो मादो जिस्म में सोज जे ख़ात्मे वारी सलाहियतुनि खे वधाइण समेत चिंबड़ंदड़ मादा ख़तम करे इंसानी जिस्म खे अल्जाइमर जहिड़ी बीमारियुनि खां बचाए थो। माहिरनि जो चवणु आहे त ग्रीन टी पीअंदड़ माण्हुनि जे जिस्म में अहिड़ियुनि बीमारियुनि जो सबबु बणिजण वारे मादनि जी रोकथाम थींदी आहे, जेकी इन्हनि जे मौत जो सबबु बि बणिबियूं आहिनि।